शाह अब्दुल लतीफ भिटाई रहमतुल्लाह अलैह सिंध जो एक वॾो सूफ़ी बुज़ुर्ग ऐं शाइर थी गुज़रियो आहे। सिंध जा माण्हू खेसि शाइरनि जो सरताज सॾींदा आहिनि। शाह साहब खे शाह भिटाई ऐं भिटाई घोट भी सॾींदा आहिनि। शाह साहब जे पीउ जो नालो शाह हबीब हो। शाह अब्दुल लतीफ भिटाई नंढपिण खां ॾाढो नेक ऐं सुलक्षणो हो। हू घणो वक़्तु फ़क़ीरनि, आलमनि ऐं रागियुनि जी सोबत में गुज़ारींदो हो। शाह साहब धणी सगोर जी इबादत हिक भिट ते वञी कंदो हो। हुन भिट वारे ॻोठ अॼु संदसि नाले पुठियां भिट शाह सॾिजे थो। शाह साईं जे शाइरीअ जे किताब जो नालो शाह जो रिसालो आहे। शाह साईं पंहिंजे कलाम में सिंध सां गॾु सॼी दुनिया जे सुकार लाइ दुआ कई आहे। शाह साहब सैर ऐं सफ़र जो कोडियो। हुन सिंध हिंद जे केतिरनि माॻनि ऐं शहरनि जो सफ़र कयो। शाह साहब राग खे पसंदि कंदो हो। शाह जा फ़क़ीर तंबूरे ते राग ॻाईंदा आहिनि। शाह साहब 63 वरनि जी ॼमार में सन 1752 ईस्वी में वफ़ात कई। शाह साहब जी क़बर जे मथां सिंध जे हाकिम गुलाम शाह कलोड़े हिकु आलीशान मक़बरो अॾायो। हर साल शाह साहब जी वफ़ात वारी तारीख़ 14 सफ़र ते वॾो मेलो लॻंदो आहे। उहो मेलो 3 ॾींहं हलंदो आहे। उते अदबी महफ़िलूं, शाह जो राग ऐं सुगड़नि जूं कचहरियूं थींदियूं आहिनि। मेले में मलाखड़ो लॻंदो आहे। ज़रई नुमाइश थींदी आहे। इन ई मौके ते सर्कस, झूला, रांदीकनि ऐं मिठाइनि जा दुकान वॾे तइदाद में हूंदा आहिनि। हाणे जवेरिया अलवी खे ॾियो इजाज़त। सिंधिया बाणी ॿोली खे लाइक कयो, शेयर कयो ऐं सब्सक्राइब कयो ऐं हिननि सवालनि जा जवाब कमेंट कयो। शाह अब्दुल लतीफ भिटाई जे पीउ जो नालो छा हो? शाह साईं जे शाइरीअ जी किताब जो नालो छा आहे? शाह साईं जो मेलो कहिड़ी तारीख़ ते लॻंदो आहे? शाह साईं जो मक़बरो कंहिं अॾायो? शाह जा फ़क़ीर तंबूरे ते कंहिंजो राग ॻाईंदा आहिनि?